पसा पाणिया मंझ पसा। बोला कर खबर पंहिंजो कमु पियो हले A1 फर्स्ट क्लास साईं। कंहिंखे को शक शोभो पंहिंजी का अख टेड़ी कंहिंखे शक शुबो हूंदो त ईअं खुली पंहिंजे साम्हूं कोन ईंदो ऐं अख टेड़ी करण वारे जो सवाल ई पैदा नथो थिए। बाबुल साईं जंहिंजी अख टेड़ी हुई न गोले उनजी अख बि सिधी करे छॾी। हाणे थियो ख़ैर, हाणे गोलो जीअं वणे तीअं पियो दरिया में मस्तियूं करे, हुन सां केरु की न पुछंदो। इहे त सभु अव्हां जूं महिरबानियूं आहिनि साईं, न त गोले खे त पुलिस रोज़ 4 चंबा हणी वञी लाकअप में उछलाईंदी हुई। हाणे वेठो जीअं कयां उहा साॻी पुलिस मूंसां कुझु ई कई। हाणे त मुर्गो पुलिस मुंहिंजी सलामी थी पई आहे। बोला इहो सभु मुंहिंजी ताक़त जो असरु आहे, ताक़त जो। जेसि ताईं तूं मूंसां गॾु आई न तेसि ताईं पुलिस त छा ॿिया इदारा बि तोड़ा अख खणी बि न ॾिसंदा तूं छा थो करी छा नथो करी। हला कंदो साईं, साथ सहकार सां रहिजी। बोला कम खे थोरो वधाए। आउं चाहियां थो त हिन पूरे पटीअ पूरे दरिया ते पंहिंजो ॼार पखिड़ियल हुजे। कंहिंखे बि मुंहिंजे साम्हूं इलेक्शन में फॉर्म भराइण जी ज़रूरत न थिए। इन ॻाल्हि खां बेफ़िक्र थी वञो साईं। तव्हां सम्झो त उहो दरिया में अहिड़ो भूलो रछ उछलाए छॾियो आहे जेको कख पन मेड़े सभु पंहिंजे साम्हूं उछलाईंदो। ऐं हाणे सभु कुझु पंहिंजो ई हूंदो साईं। साईं तव्हां कॾहिं कारखाने ते चकर लॻाए माल वग़ैरह ॾिसी वञो। ठीकु आहे गोला, आउं 1-2 ॾींहंनि में कारखाने तां चकर ज़रूरु लॻाईंदुसि। तूं हाणे हली कम खे संभाल। ठीकु आहे साईं, हलां थो। मेरा भाई कहाँ है? कहाँ ले गए उसे? बता दे क्यों नहीं? उससे हमने पाकिस्तान भेज दिया कासमदारे। झूठ मत बोलो, सही बताओ कि मेरा भाई किधर है? कहाँ है मेरा भाई? परेशान ना होना, आएगा जरा थोड़ी देर में। खुदा के वास्ते मेरे भाई को मारना नहीं, बहुत सजा खाई है उसने, बहुत सजा। वो चुप, 2 मिनट के बाद तो हरी ज़ुबान भी बंद कर दूंगा। देखो आखिरी दफा तुमका पूछ रहे हैं, बता रहे हो या नहीं? सरे से नहीं बताएगा। हम आतंकवादी नहीं है, हम आतंकवादी नहीं है ना। तुम आतंकवादी हो? नहीं साहब, हम तो बचे रहे गरीब है, बच्ची बेचता है साहब। हमने झूठ तो पता है ना कि हम झूठ नहीं सुनते। हाँ? अरे सुनो इसका ऐसी खातिर दवा तो करो जो ये आप ही बोले। हमारे देश में आके ये काका आजे ख्याल में केतिरो अरसो थियो हूंदो इन इलाइक़े खे वीरान ऐं बर्बाद थियण में? बाबा जॾहिं खां न दरिया खे बंदि लॻो तॾहिं खां वठी तबाह ऐं बर्बाद थियण लॻो। हिते जूं सभु बाज़ारूं ऐं बंदर बंदि थियणु शुरू थी विया। पर गुज़िरियल 20 सालनि खां न जेका हिते तबाही शुरू थी आहे सो उन हिन इलाइक़े जो सॼो नक्शो ई तब्दील करे। काका गुज़िरियल 20 सालनि खां अहिड़ो छा थियो आहे जो हीउ इलाइक़ो एतिरो वीरान थी वियो आहे? वाह, अॻे 12 महीना थोरो घणो पाणी हिन दरिया में हलंदो हुयो। लट ईंदी हुई, उन लट जे करे ज़मीन वधंदी वेंदी हुई ऐं समुंड खुटंदो वेंदो। 10 सालनि जे अंदरि 3.5 माइल धरती समुंड ॾांहुं वधी रही। पर हाणे कोटड़ी डाउन वटां पाणी बंदि करण सबबि
असांजूं अछूं उजड़ियूं ज़मीनूं समुंड गड़काईंदो थो वञे। काका मूंखे इहो ॿुधायो त तव्हां पंहिंजी ज़िंदगी में हिते छा ॾिठो? मूं पंहिंजे अखियुनि सां हिते सभु कुझु ॾिठो। पाणीअ सां भरियल वाटर ऐं शाखूं, सरसब्ज़ बनियूं ऐं कतार में बीठल ॿुॿरनि जा टिखा वण ऐं उन्हनि सां गॾु पखियुनि जूं उॾामूं ऐं ॿोलियूं। मूं हिननि पटनि ते माल जा चरंदड़ वलर बि ॾिठा, पर अफ़सोस अफ़सोस उहो समूरो हुस्न मिटिजी ऐं तबाह थी। काश वो समूरो हुस्न आऊं पंहिंजी अखियुनि सां ॾिसी सघां हा, पर बसि तव्हांजे अखियुनि खे शायदि ही फिटल ऐं बर्बाद थियल मंज़र ई ॾिसणा पवनि। अचु आऊं तोखे कुझु अॻियां जा मंज़र ॾेखारियां। मूंखे त वठी हल, न त ई साल में मूंखे मारे छॾींदा। असलम, जेकॾहिं मुंहिंजे वस हुजे त हिकु ई धक सॼियूं दीवारूं भञी तोखे पंहिंजी सिंध वतन वठी हलां, तोखे अम्मा सां मिलायां, बाबा ऐं अदी सारा सां मिलायां, पर आऊं पाण तो वांगुरु कैदी आहियां। हलंदासीं न? मूंखे वठी हलजा, ॾाढो त मारी हिननि खे असां ते रहम छो नथो अचे? ही इंसान हुजनि हिननि खे रहम अचे, पर ही त जानवर आहिनि, जानवर। ही मांगर खां बि वधीक ख़तरनाक आहिनि। तूं परेशान न थी, दुख जा ॾींहं तमामु थोरा हूंदा आहिनि, पाण तमामु जल्द हिथों आज़ाद थी पंहिंजे देश ते लॾासीं। हलंदासीं न? अम्मा सारा ही ॾिस, आउं बग़ैर लठजे पई हलां, आ पाण खे जजो ठीकु पई भायां। हाँ अम्मा, तू कम धंधे जी ॾाढी तिखी हुई है। बस अम्मा, तू अधे वारनि जी परेशानीअ में अचे खट झली। सारा बचन जी रुगो ख़बर पई अथम त मूंखे ॼण साफ़ पइजी वियो आहे, पर अंगणे अचनि पोइ त जहिड़ो आऊं अठ कोर चङी भली घर जा सभु धंधा आऊं पाण पई कंदमि। अम्मा, मुंहिंजे हूंदे तू कुजा लाइ घर जो कमकार कंदी है? सारा तू सॼी उमिरि खां मूं भेड़ी हूंदी है छा? तोखे त शादी करे मलूक जे घर वञणो आहे। असां रुगो इन इंतज़ार में आहियूं त बचड़ा घर पहुच, उन्हनि जी शादीअ सां गॾु तुंहिंजा बि ॾींहं ॿधी तोखे घर भेड़ो कयो। पर अम्मा, अदा अरब जी त मंगणी बि कीन थियल आहे। धीअ, राज जूं न्याणियूं के खुटियूं आहिनि छा? रुगो बचड़ो घर पहुचे ऐं हुन जे लाइ ॾिसजांइ कहिड़ी सुहिणी ऐं भलोड़ कुहार ॻोल्हींदसि। अम्मा, उहे ॾींहं बि अलाए कॾहिं ईंदा जॾहिं अदा अरब ऐं अदा असलम घोट थी मोड़ पाए हिन अंगण ते वेहंदा। उहे ॾींहं हाणे जल्दी ईंदा, छो त रब साईं वटि मुंहिंजे दुआउनि अघामण शुरू कयो आहे। उन ॾींहुं मूं दुआ घुरी अञा बस कई त बचन जो ख़त अची पहुतो। वरी मुंहिंजी दुआ सां बचड़ा कॾहिं न कॾहिं अची घर पहुचंदा। अम्मा, आऊं त चवां थी अदा वारनि जी ख़बर पवण ते पाण खे मिठाई विराइण घुर्जे आ। तुंहिंजो पीउ शहर वियो आहे, मूं हुनखे मिठाई वठी अचण लाइ चयो, हू ज़रूर वठी ईंदो मिठाई। अम्मा, उहा मिठाई न पाण दरिया ते हली विराईंदासीं।
खाओ मिठाई ज़रूर खाराईंदासीं दरिया खे ऐं पोइ दुआऊं बि घुरंदासीं मन को बचड़ा पंहिंजे अङण अचनि ऐं हिन अङण ते ख़ुशियुनि जा गुल टिड़नि। पुट ही बंदर आहे कंहिं टाइम ते हिते वॾो वणज वापार थींदो समय ओड़ा ईंदा ऐं वेंदा हुआ बाज़ारूं लॻल हूंदियूं हुयूं माण्हुनि जी तमामु वॾी रश हूंदी हुई सभु सुखिया सताबा हूंदा। चाचा पोइ इन बंदर जे उजड़ण जो सबबु कहिड़ो आहे? पुट हुनजा ॿ सबब आहिनि। हिकु त धारियुनि पाणीअ रस्ते हिते अची हमला कया पंहिंजी धरती ऐं दरिया बचाइण जे चकर में पंहिंजनि माण्हुनि उन्हनि सां जंग कई जंहिंजे नतीजे में हज़ारे माण्हू मारिजी विया ऐं उनजे ख़ौफ़ सबबु ही बंदर उजड़ी ऐं वीरान थी वियो ऐं पोइ आहिस्ता आहिस्ता ख़ौफ़ में ही बंदर उजड़णु शुरू थी वियो। चाचा तारीख़ जे किताबनि मां ख़बर पए थी त धारियुनि माण्हुनि असांजे हिननि पटनि ते वॾी रतोछाण कई। तारीख़ जा उहे सबूत न रुॻो किताबनि में महफ़ूज़ आहिनि पर हिन इलाइक़े जे मुख़्तलिफ़ जायुनि ते महफ़ूज़ पिया आहिनि। कंहिं महिल उहे सभु मंज़र आऊं अव्हांखे ॾेखारींदुसि जिते इंसानी खोपड़ियूं ज़मीन खां मथे ॿाहिरि पियलूं आहिनि ऐं जेके उहे डिघियूं ऐं वॾियूं क़बरूं जिते हज़ारे माण्हू हिक ई वक़्तु दफ़नाया हुया। चाचा पोइ त असांजी क़ौम हिन धरती ऐं दरिया सां वॾा कीस थिया आहिनि। हाओ पुट हिन धरतीअ जे मिटीअ खे न थोरो हथ सां फलोरींदे न रुॻो बेदर्दीअ सां तीरनि ऐं तलवारुनि सां कुठल माण्हुनि जूं हॾियूं मिलंदियूं। मूं इहे सभु शयूं किताबनि में पढ़ियूं आहिनि पर अॼु जॾहिं इहो सॼो मंज़र आऊं पंहिंजी अखियुनि सां ॾिसां पियो त ईअं पियो लॻे ॼण दरिया खे तीरनि ऐं तलवारुनि सां वठी पियो हिकु ॿियो काफ़िलो असां ॾांहुं वठी रहियो आहे। असां सभिनी खे मारे छॾींदो ईअं असांजे हिन धरती ते दरिया ते क़ाबिज़ थी वई आहे। पुट धारियुनि माण्हुनि जो इहो काफ़िलो अचणू न पर अची चुको आहे। ख़ैर छॾ हिननि खे अच त तोखे आऊं कुझु ॿियूं जायूं ॾेखारियां। अच पुट। ओ वञे हो त न वेचारी सरतिनिया सारी वञे हो त न वेचारी सरतिनिया सारी सरतिनिया सारी दर्दनिया मारी वञे हो त न वेचारी सरतिनिया सारी वञे हो त न वेचारी ओ दर्दनिया मारी वञे हो त न वेचारी। ओ न्याणियूं दुआ कयो धणीअ धर हथ खणो मुंहिंजा बचड़ा अचनि। हो दरिया दादला मुंहिंजी दाम ॿुध मुंहिंजा बच्चा मोटाए ॾे मूंखे किन सां ॾेखार। या अल्लाह अदा असलम ऐं अदा आरब खे खैरनि सां हिते पुॼाए। या अल्लाह तूं असांखां हाणे घणो ई इम्तिहान वरितो आहे ऐं असां घणो ई सबुर कयो आहे। अल्लाह साईं तूं हाणे मूंखे मुंहिंजा भाइर मोटाए ॾे मूंखे मुंहिंजा ॿई भाइर। ऐ दरिया तूं असलम खे चओ हाणे वापसि मोटी अचे ऐं हुनजी राह ॾिसी ॾिसी थकिजी पई आहियां। सर निसरिया पान उत्तर लॻा आवरी मूं तोकाण कांध सहें सहें सुखाऊं कयूं। अम्मा नसीबा तूं एतिरी ॾुखारी थी आहे रखो लाह ते दादलो दरिया वराए ॾींदो तोखे वर मोटाए ॾींदो मूंखे बचा।
अखे ॾिसंदासीं ईदूं कंदासीं हिन दादले दरिया ते अची मिठाइयूं विराईंदासीं। नरो मुंहिंजी अम्मा नरो आओ अॻियो ई झुरी पई आहियां। अभी ईअं कंदव त आउं जी कोन सघंदसि। बसि अम्मा एनजीओ वारनि खे सुभाणे 2 लख रुपया ॾियणा आहिनि। पर आउं किथां ॾींदुसि? पुॼाए मूं वटि हे झुरियल मन, कर जा थांव, टिकर, रलियूं टपड़, रछट खपाईंदुसि त 2 लख रुपया कीअं न थींदा। असीं त आणू ऐं चाढ़ियूं वारा माण्हू आहियूं। असां लाइ त बुखार जी टिकी महांगी आहे। अहिड़ो कुझु आहे मूं वटि जंहिंजे खपाइण सां मूंखे 2 लख रुपया मिली वञनि। अहिड़ो कुझु बि कोन्हे मूं वटि त हाणे बसि हिकु साह ऐं हिकु उमेद बची आहे। साह मूंखां केरु कोन वठंदो, बाक़ी पुटनि जे अचण जी उमेद आउं कीअं न खपाईंदुसि, कीअं न खपाईंदुसि। साम्हूं हाणनि जी ज़िंदगी में दरिया जे कुंड में फाथल हिकु होड़े जहिड़ी आहे जंहिंजे चोर तरफ़ रुगो तूफ़ान छोलियूं आहिनि। हेठि पाताल में भागुनि जी दुनिया क़ाइमु आहे, भागुनि जी दुनिया क़ाइमु। आरब तूं कीअं थो भाई? अम्मा ऐं अबे वारा हयाती हूंदा? हा, छो न हयात हूंदा? पर मूंखे कीअं नथो लॻे जेकॾहिं हयाती हुजनि हा ऐं कंहिं न कंहिं तरीक़े सां दरिया जागे ऐं हिते ज़रूरु पहुचनि हा। दरिया मां पार थी हिते अचणु ॾाढो मुश्किल आहे। दरिया जे पाणीअ में फौजी चौकियूं ठाही वेठा आहिनि। हुननि जे वेझो जेको अचे थो हुन जा होड़ा फुरे उन्हनि खे ॿधियो जेल में विझी था छॾनि। ऐं जंहिंजी क़िस्मत आहे उहो छुटी पंहिंजे मुल्क वञी पुॼे थो। पंहिंजो होड़ो अलाए किथे हूंदो, अलाए। ऐं पाण जॾहिं हितां छुटंदासीं त पंहिंजो होड़ो पाण खे वापसि ॾींदा? ए असलम, ए होड़ो किथे था ॾियनि? ए पाण खे रुगो पंहिंजो साह वापसि ॾियनि न त बि भलो आहे। ए पाण कर्ज़ खणी नओं होड़ो वरितो हुओसीं, अञा त कर्ज़ बि कीन लाथोसीं। होड़ो बि वियो ऐं पाण क़ैद में अची फाथासीं। हाणे त ख़बर ई न आहे एनजीओस वारे सां अबे कीअं कयो। अबो कुझा कंदो? अबे अम्मा खे त पंहिंजे सोरनि ई साड़े छॾियो हूंदो। हे असलम, तूं हिते वेह त आउं उन्हनि खां मानी वठी अचां। ए सच पुछी त मूंखे मानी नथी वणे। असलम, मानी जहिड़ी बि आहे खीणी पवंदी। ए जे न खींदासीं त धक कीन जले सघंदासीं, कीन जले सघंदासीं धक।
परेशान पुजाला थियो वेठो आही। मूंखे NGOs वारनि खे कहिड़ी बि सूरत में 2 लख रुपया ॾियणा आहिनि। मूं वटि त पैसा ई कोन्हनि। खीसे में हिकु पन्ने जी बीड़ी हुई जेका थोरी देरि अॻु में दुखाए बसि विसाए छॾियमि। असांजो नसीब अहिड़ो पुजाला थियो आहे जंहिंखे था थोरी घणी ख़ुशी मिले थी त पुठियां तूफ़ान मुसीबतुनि जो लॾो ॿधियो थो अचे। ऐं कुझा खपायां मुंहिंजे तन ते त 2 कपिड़ा ऐं कखाऊं घर आहे। इहो खपायमि तॾहिं 2 लख रुपया पूरा कोन थींदा। अब्बा माण्हुनि जो वापार थींदो आहे? हा धीअ, माण्हुनि जो वापार थींदो आहे। हूअं त माण्हुनि जी का क़ीमत कान्हे पर उनजो ज़मीर ॾाढो महांगो खपंदो आहे। अब्बा ज़मीर किथां हूंदो आहे? धीअ, ज़मीर माण्हुनि जे अंदरि हूंदो आहे, अंदरि में। अब्बा हिकु ॻाल्हि चवां? अब्बा ही बात वट ऐं मुंहिंजो ज़मीर कढी बाज़ार में जजे अघ ते खपाए NGOs वारनि जा पैसा लाहे वटे। नदी न ही तू छा थी चवी? नदी न असीं ज़मीर खपाइण वारा न आहियूं। जेकॾहिं असीं ज़मीर खपाइण वारा हुजो हा न असां कखावनि घरनि में न रहूं हा। असां वटि महल माड़ियूं हुजनि हा, माड़ियूं हुजनि हा। बस इहो माल आहे? बिल्कुलु साहब इहो ई माल आहे। तोरा आंखें मच्छी मारण नथी अचे या दरिया खे कुझु थी वियो आहे? सेठ मच्छी मार त अचे थी पर दरिया खे कुझु थी वियो आहे। कुझा थियो आहे दरिया खे? सेठ अलाए कुझा थियो आहे दरिया खे। आलर जा बेड़ा आहिनि त ज्वार जा ॾींहं बेड़ा आहिनि। सेठ सुबुह खां दरिया खे जागे जागे 30,000 रुपया तेल ख़र्च करे हाणे हाणे पुगायो। हिन जा त 700 ई थींदा। सेठ ईअं न कर, तेल जा पैसा त ॾे। ओधर खपे त ॾेई छॾींदुसि, बाक़ी आं जो त माल 700 खां मथे कोन्हे। जे आं चओ त आउं तौर बि करे ॾींदुसि। बसि सेठ तुंहिंजी मर्ज़ी आहे। सेठ कुर्ब कर, असांखे पैसा वधाए ॾे। सुबुह जो खणी मच्छी मां कटाए वठिजे। ठीकु आहे, हा भली सामान रखी अचो, आउं पैसा खे ॾियां थो। ठीकु आहे सेठ। दरिया खे पहिला कुझा थींदो वञे। इहे जे हाल रहिया त ग़रीबनि जो गुज़र ॾाढो ॾुखियो थींदो। ओ भाई क्या बोलता है रे? हमारा गोठ से कोई खत आया है अम्मा बाबा का? कहाँ से आएगा तुम्हारा खत? पाकिस्तान, सिंध में। भाई हमारा गोठ सिंध में है। इब्राहिम शाह वाड़ी वाला है ना साईं, हम दोनों भाई वहाँ के हैं। तुम बदनसीब हो, खत कौन लिखेगा? भाई हमारा बाबा है, हमारा अम्मा है, हमारा नंढड़ी बहन भी है। अरे तुम लोग आतंकवादी हो, आतंकवादी। और आतंकवादियों का कोई नहीं होता। अगर पकड़ा गया तो कोई मालिक नहीं बनता। तुम अपने माँ बाप की बात करते हो? भाई भाई हम आतंकवादी नहीं है। भाई मछेरे हैं, भाई मछेरे। भाई हम मछली का शिकार करते हैं। हम तो गरीब है भाई, हम तो
पानी की जगह पे रहते हैं, झूपड़ी में भाई। वो चुप कर, सब पता है हमें। तुम यहाँ क्या करने आए हो हम सब जानते हैं। अब नीचे बैठ जा, वरना ऐसा डंडा मारूंगा कि जिंदगी भर याद रखेगा, तेरा दांत टूट जाएगा। हट। ए मुझा मौला, असांजी नज़ाब मां जान कॾहिं छुटंदी? मुझा मौला कॾहिं छुटंदी? अरे भाई बैठते हैं, बिठा था हूँ मैं अपने भाई। वे अशरफ, ये सुअर तो कौन कुछ बुधाई। ड्रामा सीरियल पाणीअ मंझि पसा जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। पाणीअ मंझि पसा।